इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस ते दहशतगर्द हमले में मीरवा गोरचाणी वासी फौजी जवान शहीद थी वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया त डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस ते दहशतगर्द हमले में मीरवा गोरचाणी वासी फौजी जवान शहीद थी वियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जे गश्त दौरान रोड किनारे रखियल बारूदी मवाद जे धमाके में मीरवा गोरचाणी भरिसां ॻोठ अहमद खान बागराणी वासी सिंध रेजिमेंट जो बहादुर जवान लांस नायक आबिद अली वलद मोहम्मद सलीम आराई शहीद थी वियो। शहीद फौजी जवान जो लाश सुभाणे अबाणे ॻोठ पहुचंदो। फौजी एज़ाज़ सां तदफ़ीन खां पोइ मढ़ मिटीअ मां हवाले कयो वेंदो। फौजी जवान जी शहादत जे सोग में इलाइक़े में सोग वारी लहर छाइल आहे। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस ते दहशतगर्द हमले में मीरवा गोरचाणी वासी फौजी जवान शहीद थी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद शेर सां। जी ज़हीर, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? जी निदा बिल्कुल अवांखे अफ़सोसनाक ख़बर मीरवा गोरचाणी भरिसां ॻोठ अहमद खान बागराणी जे रिवायती पाक फौज जे रेजिमेंट जो बहादुर जवान लांस नायक आबिद अली वलद मोहम्मद सलीम आराई डेरा इस्माइल खान जे तालके कराची मंडी में दहशतगर्द तरफ़ां सिक्योरिटी फौज जे काफ़िले ते थियल IAD में शहीद थी वियो आहे। ज़रिए मूजिब सिक्योरिटी फौज जो काफ़िलो मामूल जे गश्त ते रवानो हो त ओचितो रोड किनारे ते रखियल धमाकेदार मवाद फाटी पियो, जंहिं सबबि फौजी जवान मौके ते ई शहीद थी वियो आहे। शहीद जवान जो मौत ॻोठ मंज़ूर कयो वियो वञे, जेको सुभाणे 12 वॻे पहुचंदो, जंहिंखे फौजी एज़ाज़ सां अबाणे कब्रिस्तान दरगाह कारी साहिब में मिटी मां हवाले कयो वेंदो, जॾहिं त इलाइक़े में सोग वारी वादे रहे त मरहूम सोगवारनि में हिकु बेवा ऐं ॿ मासूम ॿार पिणु छॾी वियो आहे। जी ठीकु आहे ज़हीर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।